जी नाज़रीन, सकरन मामा की ख़बर ॾींदा न त सकरन लॻ बाहि जो निहायत अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। मजीद केरियो जे ॻोठ में रहमू केरियो में 10 घरनि खे बाहि, 2 मासूम नियाणियुनि समेत 3 माण्हू सड़ी फ़ौत। फ़ौतनि में 5 सालनि जी लक्ष्मा, 6 सालनि जी रश्मि, 35 सालनि जो कृष्ण बागड़ी शामिल। सब्सक्राइब कयो, घंटी जे बटन खे में पर अल्लाह ताला सड़ी वियो। जॾहिं त 5 एकड़ ते बीठल तयार कणक सड़ी राख थी वई। जॾहिं त इतलात सकरन मां फायर ब्रिगेड अमलो पहुतो, पर बाहि जी शिदत तेज़ हवाउनि सबबि अमले जो कोशिशूं कामयाब न थी सघियूं, जंहिं सबबि 2 मासूम नियाणियूं समेत 3 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त चौपाए माल समेत घरनि में पयल अल्लाह ताला सड़ी वियो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंधी न्यूज़ चैनल आड़। ॾिसंदा रहो मुंहिंजी नाज़रीन, दादू मामा